ॿी सॼी क़यादत GDA जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी साहब, सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुनो, जमायत जा साथियो, PTI जा साथियो, सभिनि खे GSN। अॻु में हिकिड़ो नारो हलंदो आहे, वो लाल सां ठहकींदो अचे ऐं जेका पीपलनि जी ॿिनि टिनि ॾींहंनि खां मूं हालत ॾिठी आहे उन जा होश उॾामी विया आहिनि। तॾहिं मूंखे उहो यादि थो अचे, लाहौर में हिकिड़ो नारो लॻो, जब लाल लाल लहराएगा तो होश ठिकाने आएगा। तो इन्हनि जो होश ठिकाने अची वियो आहे। पर हीअ पंहिंजी सिर्फ़ इलेक्शन न आहे, हीअ पंहिंजी जंग आहे। हीअ जंग आहे वक़्त जे चनेसर सां, हीअ जंग आहे दलाली कंदड़ ऐं धरती विकिणंदड़नि सां, हीअ जंग आहे सिंधुअ जो सौदो कंदड़नि सां। हीअ ख़ाली इलेक्शन न आहे, हीअ एहसाब आहे उन्हनि 17 सालनि जी ख़राब हुक्मरानीअ जो, जिन असांजे बच्चनि जी तइलीम खसी आहे। सिंध जा 70 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। उन जी ज़िम्मेवार ये पीपल्स पार्टी आहे। सिंध जो को सिहत मर्कज़ सही कोन्हे को, ऐं सिंध जा रोड ऐं सिंध जा शहर त मुंहिंज जे दड़े में तब्दील थी विया आहिनि। असांजी उन्हनि सां जंग आहे। उन्हनि न रुगो करप्शन जे ज़रिए असांजूं बिजनेटूं खाधियूं आहिनि, पर उन्हनि त असांजी ज़मीनूं नीलाम करे छॾियूं आहिनि। हितां जी अमरकोट जी 1000 एकड़ ज़मीन खपाईंदड़नि खे छा तव्हां बख़्श कंदो छा? 1000 एकड़ ज़मीन इन सौदे ते ॾिनी वई आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले सां, त हिननि खे इलेक्शन खटाइण वारा खटाईंदा। असीं उन्हनि खे चऊं था हाणे माण्हू निकिरी चुका आहिनि, सुभाणे तव्हांखे 17 तारीख़ ते ॿुधाईंदा माण्हू कंहिंसां गॾु आहिनि। अॼु ही हज़ारे माण्हुनि जो मेड़ तव्हांखे ॿुधाए थो। ऐं ही उहे मकार अथव जेके सिंधु दरिया जो सौदो करे आया आहिनि। सिंधु दरिया जंहिंसां पंहिंजी एतिरी मोहबत आहे जो पंहिंजे पुटनि जा नाला रखंदा आहियूं। दरिया खान पंहिंजे पुटनि जा नाला रखंदा आहियूं, मेरान पंहिंजे नियाणियुनि जा नाला रखंदा आहियूं। सिंधु असीं उन सां एतिरो प्यार था करियूं। ऐं ही कुर्सी जे अगरि बिलावल खे वज़ीर आज़म करण जा ख्वाब ॾिसंदे ऐं सदा सिंधुअ जो सौदो करे आया आहिनि। छा हिननि खे तव्हां बख़्श कंदो? इनखे तव्हां बख़्श कंदो? ऐं यकीनन असांखे हिकिड़ी शइ करणी आहे त जॾहिं सुभाणे खां पोइ अॼु इलेक्शन जो आख़िरी ॾींहुं आहे, हिकिड़ो कमु इहो करिणो आहे त पंहिंजे माण्हुनि खे पोलिंग स्टेशन ते वठी अचिणो आहे। वाइदो करियो पंहिंजे वसाइल वठी ईंदो पंहिंजे माण्हुनि खे पोलिंग ते। ऐं ॿियो हिन चोरनि ऐं कूड़नि सां मुक़ाबिलो आहे। हितां जी इलेक्शन चोरी करण जी कोशिशि कंदा, पोलिंगूं संभालींदा। लाल माली उम्मीदवार न आहे, तव्हां उम्मीदवार आहियो। तव्हां हर हिकु माण्हू उम्मीदवार आहे। तव्हां पंहिंजूं पोलिंगूं संभालींदव। इंशाअल्लाह जेकॾहिं पंहिंजूं पोलिंगूं संभाले वियासीं त पाण 17 तारीख़ ते साॻी हिन जॻह ते जश्न मल्हाईंदासीं, फतह जो जश्न मल्हाईंदासीं। ऐं आख़िर में तव्हांखां नारा ॿुधण थो चाहियां, दरिया ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो, हिन दरिया ख़ातिर, हिन सिंधुअ ख़ातिर सरदारी तोसां, दलाल तोसां, हिन सिंधुअ ख़ातिर इंशाअल्लाह मोर जे निशान ते न रुगो ठपो हणिजो, पर पंहिंजे वोट जी हिफ़ाज़त कजो। तव्हांजो वोट तव्हांजे वतन जी हिफ़ाज़त कंदो, तव्हांजे सिंध धरती जी हिफ़ाज़त कंदो। इंशाअल्लाह साथ सलामत।